अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं लाइव बख्शी जनता सां गॾु आहियां अॼु हिकु नए उनवान सां। ऐं अॼोको उनवान जेको आहे उहो अव्हां जे स्क्रीन ते आहे, जंहिंखे कल्ह असां छॾियो होसीं। अॼु उतां खां ई असां शुरू कंदासीं। कल्ह असां आख़िरी जुमिला पढ़ियासीं। उन्हनि जुमिलनि खे तव्हांखे ॿुधायो हुयो त इन जुमिलनि खां वठी असां अॻिते शुरू कंदासीं। इन जे करे बजाए असां कंहिं ॿिए शइ ते अचे, पहिरियों ई असां अॼु उहे शयूं रखियूं आहिनि जेके असां सां लाॻापियल आहिनि, यानी कि ज़माननि सां जिते असां कल्ह छॾियो होसीं। ठीकु आहे, असां उतां ई शुरू कंदासीं उन जुमिलनि खां जेके कल्ह जुमिला असां पढ़ियासीं। फ़इलनि जे गुरदान मां वक़्त यानी ज़मान जे बारे में ख़बर पवंदी आहे। इन करे कंहिं बि ज़ुबान ख़ासि करे सिंधू माथर जी ॿोलियुनि जी सिखण लाइ ज़माननि जे घाड़ेटनि जे तरीक़नि खे सिखणु ऐं सम्झणु तमामु ज़रूरी आहे। साॻिए वक़्तु इहो सम्झणु बि ज़रूरी आहे त सिंधी ॿोलीअ में फ़इल धार धार ज़माननि सां कहिड़ीअ तरह गुरदान कनि था। हाणे इन खां अॻु असां कुर्दंत पढ़ी आया, यानी कि जंहिंखे असां सिंपल पार्टिसिपल चवंदा आहियूं। ठीकु आहे, उनखे सम्झी आयासीं। उन खां अॻु असां मज़दर पढ़ी आयासीं त मज़दर कीअं थियनि था, छो त उन्हनि खां सवाइ असां हिननि खे फेरियूं हा त ख़बर कान पिया, छाकाणि त फ़ेल वाहिद ऐं वाज़े रखंदो आहे त कीअं गुरदान कनि था, फेरो कीअं थिए थो, कहिड़ी रीत जेको आहे लफ़्ज़ में फिरे थो, ऐं कीअं फ़ाइल फ़ेल में ज़म थी अॻिते ईंदो आहे। ठीकु आहे, हेठि कुझु जुमिला ॾिजनि था, उन्हनि खे पहिरियों गौर सां पढ़ी सम्झण जी कोशिशि कयूं था। इन खां पोइ हर हिकु ज़माने जो अलॻि अलॻि असां तफ़सील सां अभ्यास कंदासीं। ठीकु आहे, असां जेके जुमिला कल्ह पढ़ियासीं उन्हनि जुमिलनि खे अॼु बि पढ़ूं था त असांखे ख़बर पवंदी। अव्हां ॿुधाईंदा वञिजो त कहिड़ा कहिड़ा जेको आहे सो जुमिला या फ़ेल असांखे हिते कहिड़े ज़माने में इस्तेमालु थिया आहिनि उहे अव्हां ॾिसींदो। ठीकु आहे, पहिरियों असां चऊं था हिते, मां छोकर आहियां, मां ड्रोड़ा, हू ड्रोड़े, असां ख़त लिखूं, असां ख़त लिखूं था, मां ख़त लिखंदो आहियां, मां ख़त लिखां हा, हू ख़त लिखंदो आहे, मां ख़त पढ़ियो, मां ख़त लिखंदुसि, मूं ख़त पढ़ियो आहे। हाणे हिते इहे जेके जुमिला आहिनि जेके जिनखे हेठां लीक ॾिनल आहे, जिन जा रंग तब्दील आहिनि, इहे असांखे ॿुधाइनि था त कहिड़े वक़्त में थियो, कॾहिं थियो, या शर्त आहे, या ईंदड़ वक़्त में थींदो, या गुज़िरियल वक़्त में थियो, या हले पियो थो, या मुज़ारियो आहे। मुज़ारियो माना ईंदड़ ऐं हलंदड़ वक़्त खे ॻंढींदड़, जेको हिकु हलंदड़ वक़्तु ऐं ॿियो ईंदड़ वक़्तु, ॿिन्ही खे ॻंढे उन्हनि मंझां ई ॿिया फ़ेल ठहनि था। असां उन्हनि जो अॼु तफ़सीली मुतालियो कंदासीं, पर सभिनी फ़ेलनि जो हिकिड़े हंधि न करे सघंदासीं, छाकाणि त ही ग्रामर सम्झणु तमामु आसान कमु कोन्हे को। इन खे सम्झण जे लाइ असांखे हिकिड़ी हिकिड़ी शइ खे वाज़े करणो पवंदो। इन जे करे ईंदड़ 20 ॾींहं, ईंदड़ 18 ॾींहं जेके पोयां लेक्चर रहियल आहिनि, उन्हनि सभिनी लेक्चर में असांखे थोरो थोरो करे इहे सभु शयूं सिखणियूं पवंदियूं, इहे थोरियूं सम्झणियूं पवंदियूं, तॾहिं वञी असां इन जे बुनियाद ते पुॼी सघंदासीं त फ़ेल कीअं फेरो कनि था, कीअं गुरदान कनि था, ज़माने हाल में, ज़मान माज़ीअ में ऐं ज़मान मुस्तक़बिल में, उन्हनि जा वरी क़िस्म कहिड़ा आहिनि, उन्हनि जा जुमिला कहिड़ा आहिनि, उन्हनि ते मुकम्मल असां कचहरी कंदा रहंदासीं ऐं उन्हनि ते तव्हां सां ॻाल्हियूं कंदा रहंदासीं त कहिड़ा ज़मान कहिड़े ज़माने में ॻाल्हाया वञनि था। अचो, मूं ख़त पढ़ियो आहे, मां ख़त पढ़ियो हो, मां ख़त लिखां पियो, मां ख़त लिखंदुसि पियो, मूं ख़त लिखियो पए। ठीकु आहे, इन्हनि जुमिलनि में जिन फ़ेलनि जे हेठां लीक ॾिनी वई आहे, उन्हनि जे मुताले मां वाज़िब थिए थो त हर फ़ेल जे गुरदान या फेरे मां वक़्त यानी ज़माननि जे बारे में ख़बर पवे थी, ऐं इहो पिणु मालूम थो थिए त हर फ़ेल मुख़्तलिफ़ ज़माननि जे सीग़े में पंहिंजे पंहिंजे फ़ाइल सां अदद ऐं जिन्स मुताबिक़ फिरंदो आहे, यानी गुरदान कंदो आहे।
ठीक है इहन के और सा तव्हां के जेकॾहिं अञा वधीक छाकाणि मां पढ़ाईंदो वञा थो मां सम्झाईंदो वञा थो इन के वधीक तव्हांखे खपे त हिनखे स्क्रीनशॉट वठी तव्हां हिनखे वेझे मूं सां समझी सघो था पढ़ी सघो था ऐं बाद में अगरि कमेंट करे सघो था त हीउ जुमिलो हिन ज़माने सां तालुक़ रखे थो वज़ाहत दरअसल सिंधी ज़बान जा फेल बुनियादी तरह टिनि ज़माननि जे सीरे में फिरनि था उहे टे बुनियादी ज़मान ही आहिनि ज़माने हाल यानी हरदर ज़मानो ज़मान माज़ी यानी गुज़िरियल ज़मानो ज़मान मुस्तक़बिल यानी ईंदड़ ज़मानो ठीक है ये टे बुनियादी फेल आहिनि ये टे बुनियादी फेल आहिनि जिन जे बुनियाद ते इहे फिरंदा रहंदा ऐं अॻिते हलंदो रहंदो असां इन्हनि जे बुनियाद ते ई जेको असां पंहिंजो ज़माननि जो अभ्यास कंदासीं ऐं इनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं असां इन्हनि टिनी बुनियादी ज़माननि जा अॻिते धार धार क़िस्म आहिनि अहिड़ीअ तरह सिंधी ज़बान व्याकरण में सिंधी ॿोली जा कुल मिलाए 15 ज़माननि में फिरनि था हाणे उहे 15 ज़मान कहिड़ा आहिनि हिकु ईंदड़ वक़्तु हलंदड़ वक़्तु गुज़िरियल ऐं गॾु वक़्तु इन्हनि सभिनी जो ताल्लुक़ असांजो इन्हनि टिनि ज़माननि सां आहे जेके असांखे बुनियादी टे आहिनि इहे टे वरी अंदरि 15 ज़माननि में फिरनि था हाणे इन्हनि सभिनी ज़माननि जो बुनियाद वरी साॻिया कुरदंत आहिनि जेके असां पोइ दफ़े वाज़े करे चुका आहियूं ठीक है इन्हनि मां कुरदंत जेको बुनियादी आहे पार्टिसिपल आहे जेको उहो पार्टिसिपल ई जेको आहे इन जो बुनियाद आहे उन बुनियाद ते ई असां अॻिते वधंदा रहंदा आहियूं हाणे ॾिसो ठीक आहे इस्म मफ़ऊल इस्म हालिया मुज़ारे मुज़ारे जी मां तव्हांखे माना ॿुधाए चुकुसि त हलंदड़ ऐं ईंदड़ वक़्त खे ॻंढींदड़ ठीक आहे हाणे ज़माने मुज़ारे में ज़मान शर्ती जेको बुनियाद थियनि था उन सभिनी जा ॿुधाइनि था इस्म मफ़ऊल में ज़माने हाल ज़मान शर्तिया ही हाणे मुकम्मल चार्ट तव्हांजे साम्हूं आहे इनखे तव्हां ॾिसी सघो था सभ खां मथां लिखियो आहे ज़माननि जा मिड़ई क़िस्म ऐं इन्हनि जो बुनियाद मुजाहिद अली मुजाहिद लिखा कि ठीक है मोहम्मद तैयब वालेकुम अस्सलाम ठीक है हाणे जेके बुनियादी जुड़नि था मुज़ारे में कहिड़ा कहिड़ा जुड़नि था ॿ ज़मान माज़ी शर्तिया ज़मान हाल इस्तमरारी ठीक है इस्म हालिया में कहिड़ा जुड़नि था उहे जुड़नि था ज़मान हाल मुदामी माज़ी मुदामी ज़मान हाल मुतशक्की मुस्तक़बिल इस्तमरारी ये इन्हनि में जुड़नि था ऐं हीउ जेको ज़माने हाल इस्म मफ़ऊल में हलियो वियो आहे इहो बि दरअसल ज़मान मुज़ारे जो आहे जेको हिन मां जॾहिं अचिणो हुयो पर हुन पासे हलियो आहे टाइपिंग जे करे बाक़ी इस्म मफ़ऊल मां जेके जुड़ंदड़ आहिनि उहे हेठियां आख़िरी वारा आहिनि जेके हेठि हेठि तव्हां नज़र अचनि पिया ज़मान माज़ी मुतल्लक़ ज़मान माज़ी इस्तमरारी ज़मान माज़ी बईद ज़मान माज़ी करीब ज़मान माज़ी बईद ज़मान माज़ी मुतशक्की ज़मान करीब इस्तमरारी ये जेके भी आहिनि ये कुल तव्हां ॻणींदव त 15 थियनि था इन 15 में ही अॻिते असां ज़माने हाल ज़माने मुस्तक़बिल ज़मान माज़ी टे मुतालियो कंदासीं ऐं इन्हनि जे बुनियाद ते असां हलंदासीं ऐं लिखंदासीं त कहिड़ो कहिड़ो ज़मान कहिड़े कहिड़े ज़माने में हले पियो थो ठीक आहे अचो त हिन जो मुतालियो कयूं था ज़माने मुज़ारे ऐं उन जे हिन खां अॻु असां सिंधी ॿोलीअ जे कुरदंतनि जे घाड़ेटनि जी वज़ाहत ऐं घाड़ेटनि जे असूल जे बारे में पढ़ी आया आहियूं कुरदंत कीअं ठहंदा आहिनि कुरदंत जो घाड़ेटो छा आहे उन जी वज़ाहत जेका आहे असां उन जे उसूल कहिड़ा आहिनि असां पोइ ते पढ़ी आया आहियूं पोइ लेक्चर जेको लेक्चर नंबर 20 हुयो उन में असां जो मुकम्मल असांजो जो तफ़सील ॾिनो आहे हाणे अचो ज़माने मुज़ारे छा आहे ऐं उहो कीअं थो थिए अहिड़ो ज़मान जंहिंमां हलंदड़ तोड़े ईंदड़ वक़्त जी माना निकिरे थी तंहिंखे ज़माने मुज़ारे चइबो आहे जंहिंमां हलंदड़ तोड़े ईंदड़ वक़्त जी माना निकिरे थी उनखे ज़मान मुज़ारे चइजे थो
मुज़ारियो माना बिन जो पाण में शरीक या भाईवार थियण। हीअ हालत तोड़े मुस्तक़बिल जी माना ज़ाहिर करण में शरीक या शामिल थींदो आहे। मुज़ारियो जो ठाहिण लाइ फ़इल जे धातुअ जे पुठियां ज़मीरी निशानियूं मिलाइण सां ज़माने मुज़ारियो ठहंदो आहे। ऐं असां अॼु सिर्फ़ इन शइ खे वाज़िह करण ते आया आहियूं त ज़मान मुज़ारियो जेको ईंदड़ हलंदड़ ऐं ईंदड़ वक़्त खे ज़ाहिर करे थो, उन जूं ज़मीरी निशानियूं कहिड़ियूं आहिनि जो उन खे वाज़िह करे थो। यादि रखणु घुर्जे हिकिड़ी ॻाल्हि इहा त जेके बि मुज़ारियो आहिनि या जेके सीगा आहिनि या जेके फ़ेल आहिनि, उहे अदद वाहिद में, अदद जमा में, अदद मुअन्नस में, अदद मुज़क्कर में हमेशा तब्दील थींदा रहंदा आहिनि। ठीकु आहे, जेकर जमा आहे त उनजो सीगो अलॻि हूंदो, जेकर वाहिद आहे त उन जो सीगो अलॻि हूंदो, जेकर मुज़क्कर आहे त उन जो सीगो अलॻि हूंदो, जेकर मुअन्नस आहे त उन जो सीगो अलॻि हूंदो। बिल्कुलु ईअं मां छोकिरो आहियां, हूअ छोकिरी आहे। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां ॾिसो हाणे भला इन जो फेरो जेको तव्हांजे साम्हूं आहे, सिर्फ़ु उन खे ॾिसो। मां बुनियाद छा आहे? फेल जो धातु कहिड़ो आहे? लिख। ज़मीरी पछाड़ी कहिड़ी आहे? लिखा। मां लिखां, असां लिख, ज़मीरी पछाड़ी हूं लिखूं, असां लिखूं, तव्हां लिखो, हीउ लिखे, ही लिखनि। ठीकु आहे, हाणे इहे जेके सिर्फ़ु असां एसी ताईं इन शयुनि खे सम्झण पिजायोसीं त जुमिला तव्हां केतिरा ठाहे सघो था। ज़माने मुज़ारियो जेको आहे, जेको उन शइ खे वाज़िह कंदो त जेको हलंदड़ तोड़े ईंदड़ वक़्त खे ज़ाहिर करे उन खे ज़मान मुज़ारियो चयो वेंदो आहे। ठीकु आहे, असां इन ज़माननि जी ईंदड़ जेके बि लेक्चर आहिनि थोड़ा थोड़ा करे सभिनी लेक्चर में इनखे शामिल रखंदासीं त जीअं असांखे मुकम्मल ग्रामर या जेको सिंधी व्याकरण आहे असांखे सम्झ में अची वञे। ठीकु आहे, हाणे असां चऊं था क्लास 8 जी शाइरी जो मुतालियो कयूं था। क्लास 8 जी शाइरी असां वटि जेतिरी बि आहे, अॼु असां उन मुकम्मल शाइरी जो मुतालियो कंदासीं ऐं उन खे सम्झंदासीं। उन जे दौरान ई अव्हां खां सवाल कया वेंदा ऐं अव्हां सवालनि जा जवाब पिण ॾींदा वेंदा। चओ तूं अल्लाह हिकिड़ो वाई बि विसार, चओ तूं अल्लाह हिकिड़ो वाई बि विसार, तन में तंद तवार सदा सुपरी जी। ठीकु आहे, हीअ हमद आहे। हमद हमद कंहिंजे लाइ कई वेंदी आहे उहो अवां मूंखे ॿुधाईंदो। ठीकु आहे, फराज़ अहमद मयो, वालेकुम अस्सलाम। चओ तूं अल्लाह हिकिड़ो वाई बि विसारे छॾ, चओ तूं अल्लाह हिकिड़ो बि वाई विसारे छॾ, ओ तूं तोसीं गॾु सॼण साह पसाह में। हाणे मूंखे इन्हनि शयुनि खे वाज़िह करण जी या वज़ाहत जी ज़रूरत ई कान्हे, छाकाणि त इहे जेके शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा बेत आहिनि उहे अल्लाह ताला जी तारीफ़ में, अल्लाह ताला जी हमद में आहिनि ऐं उनखे असांखे जेको आहे सो वाज़िह थिए पियो त चओ ॻाए सिर्फ़ु चओ अल्लाह हिकिड़ो, अल्लाह खां सवाइ ॿियो का कोन्हे का, ॿियूं ॻाल्हियूं जेतिरियूं बि आहिनि उहे विसारे छॾ, ओ तूं तोसीं गॾु, उहो तोसां हमेशह ताईं जेको आहे ओ तां तोसीं गॾु, उहो त तोसां गॾु आहे। छाकाणि त उन क़ुर में बि चयो आहे वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, ऐं असां इंसान खे शहर खां वधीक वेझा आहियूं। ठीकु आहे, सॼण साह पसाह में असांजो जेको साह आहे उन में पसाह अनवेंदो वसे पियो अंदरि। इन जे करे चवंदो वहदहू ला शरीक लहू, वहदहू ला शरीक लहू, इहो हिकिड़ा ई हक़। वहदहू माना अकेलो आहे, ला शरीक लहू, ला माना को बि जो शरीक कोन्हे को, इहो हिकिड़ा ई हक़ ऐं इहो ई हिकिड़े जो हक़ आहे, हक़ीक़त हक़ आहे, सचो आहे जेको भाई इहो अल्लाह आहे। ॿियाईअ खे बको जिन विधो से वरसिया विरसिया, जिन ॿियाई है, जिन दगा कई, जिन दोखो कयो, जिन दोलाम कयो, जिन शिरक कयो, उहे सभु जेको आहे सो पोइते थी वेंदा आहिनि। छाकाणि त हक़ जेको आहे उहो सिर्फ़ु हिकिड़ो आहे, ॿियो की दुनिया में को बि अहिड़ो न आहे जेको इबादत जे लाइक़ु हुजे, हिकु अल्लाह खां सवाइ। वहदहू ला शरीक लहू, ॿुध न ॿोड़ा, वहदहू ला शरीक लहू, ॿुध न ॿोड़ा, के तो कन्ने न सुआ जे घट अदर घोड़ा, गाड़ी ते घोड़ा जो त शायद थी त साम्हूं। हाणे शाह लतीफ़ भिटाई आहे हिते इंसाननि खे असांखे जेको आहे सो मुतलियो कंदो रहियो आहे, असांखे ॾिसींदो रहियो आहे, असांखे इत्तलाह ॾींदो रहियो आहे, असांखे जाॻाईंदो रहियो आहे, असांखे जेको आहे सो ग़फ़लत में उन्हनि मां जेको आहे सो नीड ॾेई
उथारींदो रहियो आहे वहदहू ला शरीक लह। ॿुधो न ॿोड़ा जो वहदहू अल्लाह आहे हिकु आहे। जो तूं ॿुधी छो कोन थो, ॿोड़ो छो थी वियो आहे? के तो कने न स्वाज घटि अंदर घोड़ा जो कननि सां सुनी कोन थो जे अंदर में घोड़ा यानी के अंदर में तू ॿोड़ो आहे। तू ज़ाहिर सम्झ में तोखे कोन थो अचे। ॻाढ़ींदे घोड़ा जिते शाहिद थींदे शाम हिते त तूं चईं थो, हिते तो असांखे सम्झाईंदो पियो त केरु कोन्हे को, सभु कुझु जेको आहे सो असांजे वस पियो हले। ही दुनिया ख़ल्क़ त कहिड़ो कोन्हे को, दुनिया ख़ल्क़ ही दुनिया पंहिंजो पाण हले पई थी। हिते तूं चईं पियो थो पर ॻाढ़ींदे घोड़ा जिते शाहिद थींदे साम्हूं उन जॻह ते तूं रोअंदे वेठो। उन वक़्त में तूं जेको आहे सो ॻोढ़ा ॻाढ़ींदे जॾहिं इहो चवंदे शाहिद जेके गवाह आहिनि तुंहिंजे साम्हूं अची बीह रहंदा। तॾहिं चए थो पढ़ाॾो सो सॾु वर वाईअ जो जे नहीं, पढ़ाॾो सो सॾु वर वाईअ जो जे नहीं। हुआ अॻे ई गॾु ॿुधण में बथिया। आसमान तव्हां जबल ते वञो, पहाड़ जी चोटीअ ते वञो या कंहिं कमरे बंदि में करे छॾियो त ज़ोर सां आवाज़ कयो त उहो आवाज़ जेको आहे पढ़ाॾो थी सभु ॿुधण में ईंदो आहे। तॾहिं चए थो पढ़ाॾो सो सॾु वर वाईअ जो जे नहीं। वरी आपस में जेको पढ़ाॾो थी आवाज़ अचे थो उहो हिकु साॻी ख़ुदा जो जेको बि आहे आवाज़ आहे उहो उन जो ई आवाज़ आहे। उहा अॻे ई गॾु उहो शुरू खां गॾु आहे। असीं आदम करणो अॻे हुयासीं आदम साॾा जाया। भुले छा चयो असीं आदम करणो अॻे हुयासीं आदम साॾा जाया। इन जे करे चए थो हुआ अॻे ई गॾु ॿुधण में बथिया रुॻो। ठीकु आहे, इहा हमद आहे। हमद जेका अल्लाह ताला जी तारीफ़ कई वञे, अल्लाह ताला जी वॾाई ॿुधाई वञे, अल्लाह ताला जी जेको आहे सो हिकिड़ाईअ खे वधायो वञे ऐं ॿुधायो वञे ऐं चयो वञे त उन खां सवाइ ॿियो केरु बि कोन्हे। उन खे असां हमद चवंदा आहियूं। Sir, your name I attend first class. मुजाहिद अली खाकी साहब, मुंहिंजो नालो इलाही बख़्शो ॼण आहे। ॿिए नंबर ते आहे हाणे मूंखे तव्हां ही ॿुधाईंदो जेका हमद हुयो उन हमद में असां सिन्फ़ कहिड़ी इस्तेमालु कई आहे ऐं इन में काफ़िया कहिड़ा आहिनि। पहिरें शेर में कहिड़ा काफ़िया आहिनि, ॿिएं शेर में कहिड़ा काफ़िया आहिनि, टिएं शेर में कहिड़ा काफ़िया आहिनि ऐं चौथे शेर में कहिड़ा काफ़िया आहिनि। अव्हां मूंखे पंहिंजे कमेंट में ॿुधाईंदा रहंदा। रोशना बहराम रोडड़ी, हमद में अल्लाह जी तारीफ़ कई वेंदी आहे। बिल्कुलु हमद में अल्लाह जी तारीफ़ कई वेंदी आहे। मोहम्मद तैयब चए थो अल्लाह जी तारीफ़ हमद। बिल्कुलु। हाणे असां अचूं था नात ते। कलम खे कंहिं चयो सभु कुझु लिखी वठ, कलम खे कंहिं चयो सभु कुझु लिखी वठ, कमाले फ़िक्र जी अज़मत लिखी वठ। रसूल अल्लाह जी मिदहत सिराई, ख़ुदा जे हिकमतुनि जी रूहनुमाई। मोहम्मद मुज़हरे नूरे ख़ुदा थियो, मोहम्मद सैयद सल्ले अला थियो। उन्हनि तां मां वञा सदबार सदके, इन्हीअ जे दर तां सभु घर बार सदके। ज़बान खे ज़ोक़ जी ज़ीनत मिली वई, कलम खे कुर्ब जी क़ीमत मिली वई। पसंद आई अव्हां खे जे नात मुंहिंजी, अता थिए अहसन कमतर खे इज़त। अव्हां ॿुधाईंदा मूंखे त हीअ सिन्फ़ कहिड़ी आहे, हीअ सिन्फ़ कहिड़ी आहे, मूंखे इहो ॿुधाईंदव। ऐं इन खां अलावा हिन में हिकु लफ़्ज़ आयो आहे, उन्हनि तां मां वञा सदबार सदके। सदबार लफ़्ज़ जी माना छा थींदी, इहो अव्हां कमेंट में मूंखे ॿुधाईंदव। बाक़ी हिन हस्तियुनि जे जेके बि तारीफ़ आहे, इन तारीफ़ जे वज़ाहत करण लाइ असां वटि अखर कोन्हनि के, असां वटि लफ़्ज़ कोन्हनि के जो असां इन्हनि खे वाज़े करे सघूं। बसि असां एतिरो चई सघूं था त इन्हनि जे सदके असां खाऊं था, असां पियूं था, ही जहान हले पियो थो। ऐं इहा ई उन्हनि जी जेको आहे सो वॾाई आहे जो हूअ पंहिंजी सॼी ज़िंदगी असांखे अर्पे विया ऐं असांजी भलाई लाइ, असांजी चङाई लाइ करे विया। ठीकु आहे, ही उहो शख़्सियत आहे। हाणे आहे असां वटि वतन जी हुब। वतन जी हुब, वतन जो सिर, हुबे वतन जो सिर में हरदम खुमारो आहे, हुबे वतन जो सिर में हरदम खुमारो आहे। खाके वतन त मुंहिंजी हीअ जान निसारो आहे। हिन पार जी ख़ज़ां पुण गोया बहार आहे, हीअ बेत हर ज़बान ते लेलो नहार आहे। बुलबुल खे गुल प्यारो, गुल खे चमन प्यारो आहे, मगर असांखे पंहिंजो वतन प्यारो। ठीकु आहे, शेर आहिनि, मां शाइरी चवंदुसि, मां सिन्फ़ जो नालो नथो खणा, इन करे त सिन्फ़ मूंखे अव्हां ॿुधाईंदव त हीअ सिन्फ़ कहिड़ी आहे। ठीकु आहे,
हिन मुल्क में रहन था राह सवाब समझो, हिन मुल्क में रहन था राह सवाब समझो, हर चीज हिन जी, हर चीज हिन ज़मी जी था ला जवाब समझो, हर खार था वतन जो मिसले गुलाब समझो, ही विरदो रोज शब था कारे सवाब समझो, बुलबुल के गुल प्यारो, गुल के चमन प्यारो, आहे मगर असां खे पंहिंजो वतन प्यारो। असां हिन जी कथा जेको आहे वधायत करे सघूं था। तव्हांजा कमेंट अचणु शुरू थी विया आहिनि। फयाज़ अहमद जो, मोहम्मद असलम विसार, तव्हां फराज अहमद मयो चए थो काफ़िया, तन तव्हां मारनी मोहम्मद सोदर मीन्स अच्छा सदबार मीन्स 100 दफ़ा ज़बरदस्त। फरूख हैदर चए थो 100 दफ़ा सदबार ज़बरदस्त। मोहम्मद असलम चए थो छॾ गॾु, ठीकु आहे। मोहम्मद असलम हक़ ऐं बख, मोहम्मद असलम बोड़ा घोड़ा ॿोढ़ा, ठीकु आहे। फरूख हैदर चए थो ही नज़्म आहे, ज़बरदस्त। मेमुना ज़ारा चए थी सर बेत किसको कहा जाता है, बेत मां वाज़ह करे चुको आहियां, बेत खे पहिरियों बि। मेमुना ज़ारा बेत जी पूरी हिकु वीडियो ठहियल आहे, पर मां मुख़्तसिर तौर ते अव्हां खे ॿुधायां थो त बेत लफ़्ज़ जी लुग़वी ऐं माने जेका आहे उहा आहे घर। बेत लफ़्ज़ जी लुग़वी माना आहे घर, ठीकु आहे। घर इन अहिड़े शेर खे बेत चयो वेंदो आहे जेको क्लासिकल शाइरीअ में हुजे। हाणे क्लासिकल लफ़्ज़ खे असां चऊं था असासी, अहिड़ो लफ़्ज़ अहिड़ी शाइरी जेका शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कई थी, छाकाणि त असां सवलाई सम्झ में ईंदड़ उहो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेका शाइरी कई आहे, उन शाइरीअ में जेके शेर चयल आहिनि उन्हनि खे बेत चयो वेंदो आहे। त उन जो वाइब आहे। बेत में ॿिनि खां वठी 11 सिटुनि ताईं थींदियूं आहिनि जेके शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इस्तेमालु कया आहिनि, ऐं हाणे उन खां वधीक बि थियनि था। पर ॿी ख़ासियत ऐं खूबी इहा बेत जी त उन में रदीफ़ कॾहिं बि कोन ईंदो आहे। टी खूबी इहा त हर जेको बि बेत ईंदो 2 सिटुनि वारो ईंदो त पहिरीं सिट जे आख़िर में काफ़ियो, ॿी सिट जे विच में, 3 सिटुनि वारो हूंदो त 2 सिटुनि जे आख़िर में, 3 सिट जे विच में, 4 सिटुनि वारो हूंदो त 4 सिटुनि जे आख़िर में, ऐं चौथी सिट जे विच में काफ़ियो ईंदो। इहा इन जी निशानी आहे त इहो बेत हूंदो आहे, ठीकु आहे। हुबे वतन जो सिर में हरदम खुमार आहे, चए थो असांजे जेको आहे सो वतन जी जेका मोहब्बत आहे हरदम आहे, असांखे खुमार आहे, नशो आहे, असांखे पंहिंजे मुल्क सां, पंहिंजे वतन सां मोहब्बत जो नशो आहे। खाके वतन तां मुंहिंजी जान निसार आहे, मिटी जी जेका खाक आहे, मिट्टी आहे, उन मिट्टीअ तां मुंहिंजी जेको जान बि कुर्बान आहे। हिन पार जी ख़िज़ा टुण गोया बहार आहे, हिन पार जेका ख़िज़ा आहे, ख़िज़ा माना अहिड़ियूं शयूं जेकॾहिं चवंदा आहिनि ख़िज़ा में सभु पता जेके वण टिण गुल ॿूटा जेके हूंदा आहिनि उहे छणी वेंदा आहिनि। मतिलबु जेकॾहिं मुंहिंजे वतन में कुझु बि न आहे न, तॾहिं बि मुंहिंजे लाइ गोया बहार आहे, माना सभु कुझु आहे, छाकाणि त मुंहिंजो वतन आहे। मां पंहिंजे वतन में आज़ादी सां घुमी सघां थो, आज़ादी सां पी सघां थो, आज़ादी सां खाई सघां थो, आज़ादी सां जेको आहे हर हिकु कमु करे सघां थो, छाकाणि मुंहिंजो वतन आहे। हीउ बेत हर ज़बान ते लेलो नहार आहे, लेलो निहार आहे। हीउ बेत माना इहा ॻाल्हि आहे, इहा जेका ॻाल्हि आहे हर दम जेको आहे मुंहिंजे लेलो निहार माना राति खां वठी सुबुह ताईं हर ॾींहुं मुंहिंजी ज़बान ते इहा आहे त मूंखे पंहिंजे वतन सां मोहब्बत आहे, मूंखे पंहिंजे मुल्क सां प्यार आहे। बुलबुल खे गुल प्यारो, गुल खे चमन प्यारो, आहे मगर असांखे पंहिंजो वतन प्यारो। हिन मुल्क में रहण था राह सवाब समझो, जी बिल्कुलु। फरूख हैदर लेल माना का, हिन मुल्क में रहण था राह सवाब समझो, जेकर मुंहिंजो मुल्क आहे इन सम्झो था त सवाब आहे असांजे लाइ। हर चीज हिन ज़मीन जी था लाजवाब समझो, हर खार तां वतन जा मिसले गुलाब समझो। हर खार माना कंडा, जेके बि कंडा आहिनि उन्हनि खे बि मिसले गुलाब वांगुरु सम्झूं था, माना जेके ॾुखियायूं बि आहिनि उन ॾुखियायुनि खे बि असां गुलाबनि वांगुरु सम्झूं था। ही विर्द रोज़ शब था कारे सवाब समझो, ऐं इहो विर्द जेको असां तस्वीर ते विर्द कंदा रहंदा आहियूं त इहो विर्द आहे। मां पंहिंजे जेको वतन जी जेको आहे तारीफ़ कंदो रहां, इहो विर्द आहे, ऐं इहो विर्द बि जेको आहे मां सवाब ख़ातिर कंदो रहां थो। इन करे जो बुलबुल खे गुल प्यारो, गुल खे चमन प्यारो, आहे मगर असांखे पंहिंजो वतन प्यारो। सवेरा हयाम सरकारी सिंधी सिंफुनि ते अलॻि सां लेक्चर रखो जंहिंमें ही सभु क्लियर कयो अथईं। जी बिल्कुलु, हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो हूंदो जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंफूं हूंदियूं ऐं सिंफुनि खां अलावा कुझु बि। ठीकु आहे, इहो ऑन द डिमांड
तव्हांजे चवण ते। गुरबत संदे वतन तां कुर्बान सब खजानो, गुरबत संदे वतन तां कुर्बान सब खजानो, आबाद रख इलाही सुख सां गरीब खानो। चए थो ही गरीब आहे असांजो सिंधो वतन आहे, पर सभु जेको आहे कुर्बान सब खजानो, जेको कुझु आहे उन तां कुर्बान करे छॾियोसीं। आबाद रख इलाही, अल्लाह खां दुआ घुरिजे थो, आबाद रख इलाही सुख सां गरीब खानो, पखियुनि खे पुण वणे थो पंहिंजो ई आशियानो, ऐं शाद थी पढ़ूं सभु रोज़ ही तरानो, बुलबुल के गुल प्यारो आहे, गुल के चमन प्यारो आहे, मगर असांखे पंहिंजो वतन प्यारो। ठीक आहे, शायर पंहिंजे वतन जी तारीफ़ करे थो। सिन्फ कहिड़ी आहे मूंखे अव्हां ॿुधाईंदा। थी ख़त्म ए निज़ामी जंहिं देस में जवानी, थी ख़त्म ए निज़ामी जंहिं देस में जवानी, तंहिंजे क़बूल आहे सुस्ताई या गिरानी, हुब वतन में आहे ईमान जी निशानी, सब याद दिल सां करियूं ही बेत भर ज़बानी, बुलबुल के गुल प्यारो, गुल के चमन प्यारो आहे, मगर असांखे पंहिंजो वतन प्यारो। हाणे ही जेका शाइर आहिनि, इन्हनि शाइरनि ॿारहणी शाइरीअ में हिकु अहिड़ो जज़्बो रखियो आहे, अहिड़ो जोश रखियो आहे, जॾहिं असां ॿारनि खे पढ़ाईंदा आहियूं त हुननि खे पंहिंजे वतन सां, पंहिंजे मुल्क सां, पंहिंजे देश सां, पंहिंजे वतन जी हर हिकु शइ सां मोहबत जो इज़हार थियणु शुरू थींदो आहे। तंहिंजे करे हिननि में अहिड़ी त जेको आहे सो मुतरन्नम लफ़्ज़ रखियल हूंदा आहिनि, ऐं अहिड़ो त जेको आहे सो सुहिणे नमूने सां सम्झायल हूंदो आहे, ऐं अहिड़ो त जोश जज़्बो ऐं जिदत हूंदी आहे जो ॿार जेको आहे उहो बहितरीन नमूने सां उनखे पिक कंदो आहे, पहिरियों हासिल कंदो आहे, ऐं हासिल करे पंहिंजे वतन सां मोहबत करणु शुरू कंदो आहे। न रुॻो उनजो ख़ामी ॿुधाईंदो आहे, जो ख़ामी बि आहे न त उहा मां उनखे दूर करण लाइ तयार आहियां। बणायूं सुख जो को संसार, हिक ॿिए लाइ हकारत छाजी, इंसाननि सां नफ़रत छाजी, हिक ॿिए लाइ हकारत छाजी, इंसाननि सां नफ़रत छाजी, कीनो साड़क दूरत छाजी, मज़हब मुंहिंजो प्यार, मज़हब पंहिंजो प्यार, बणायूं सुख जो को संसार। अब्दुल करीम गदाई जो ही नज़्म जेको तव्हांजे साम्हूं आहे। हिक ॿिए लाइ हकारत छाजी, हिक ॿिए लाइ हकारत छाजी, इंसाननि सां नफ़रत छाजी, कीनो साड़क दूरत छाजी, मज़हब पंहिंजो प्यार, बणायूं सुख जो को संसार। हिन शेर में शायर वज़ाहत सां चए थो हिक ॿिए लाइ हकारत छाजी, हू चए थो हू किनो आहे, मां चवां थो ही किनो आहे, हू मूंखे घटि घटि कराए थो, मां हुनखे घटि वधि करायां थो। इहे हकारत आहे। कहिड़ी हकारत छाजी, फज़ूल आहे। चए थो इंसाननि सां नफ़रत छाजी, छाजी नफ़रत आहे, छो नफ़रत सां पैदा कई आहे। असां जेकॾहिं मूंखे कुझु नथो अचे, मां कुझु करण जी क़ाबिल न आहियां, त मूंखे ॿिए सां नफ़रत करण जो कहिड़ो हक़ु आहे। मूंखे पंहिंजो पाण खे जेको आहे सो संवारण लाइ, सुधारण लाइ अल्लाह ताला दिमाग़ ॾिनो आहे, ज़हन ॾिनो आहे, सोच ॾिनी आहे, सम्झ ॾिनी आहे, हथ ॾिना अथई, ॿाहूं अथई, अकुल ॾिनो अथई, त मां पंहिंजे पाण खे संवारियां, सुधारियां, बजाए कंहिं ॿिए सां नफ़रत कयां, बजाए कंहिं ॿिए सां हकारत कयां, पंहिंजी महिनत कयां। ठीकु आहे, कीनो साड़ कदूरत छाजी, मज़हब पंहिंजो प्यार। असांजा मज़हब जेके आहिनि, उन मज़हबनि असांखे कॾहिं बि जेको आहे सो धार न कयो आहे। असां इंसाननि मज़हबनि में अची करे उन खे जेको आहे सो ख़राब करण जी कोशिशि कई आहे। मज़हब जेको बि आहे उन प्यार करण जो सबक़ु ॾिनो आहे। असांजे मज़हबनि असांखे हिकु थी रहण जो सबक़ु ॾिनो आहे। को बि अहिड़ो मज़हब न आहे जेको मज़हब चवंदो हुजे त कंहिं ॿिए जो क़त्ल कयो वञे, को बि अहिड़ो मज़हब न आहे जेको चवंदो हुजे ॿिए जो हक़ु खाओ वञे, को बि अहिड़ो मज़हब कोन्हे जेको चवंदो हुजे त ॿिए ते तव्हांजी हक़ तलाफ़ी कयो वञे। न, बणायूं सुख जो को संसार, ज़ातियूं पातियूं फ़ख्र वॾायूं, नस्ल जो सभु रंग नस्ल जूं सभु अॾायूं, ज़ातियूं पातियूं फ़ख्र वॾायूं, रंग नस्ल जूं सभु अॾायूं, आहे जंग फसाद जो बाहिस, ज़हर संदो पर चार, बणायूं सुख जो को संसार। इन शेर में अब्दुल करीम गदाई जेको शाइर आहे उहो चए थो त ज़ातियूं पातियूं फ़ख्र वॾायूं, जेके ज़ातियूं आहिनि, पातियूं आहिनि, फ़ख्र आहिनि, वॾायूं आहिनि, मुंहिंजी फलाणी ज़ात आहे, मां फलाणी ज़ात सां ताल्लुक़ रखां थो, मुंहिंजो हेॾो वॾो मान आहे, मुंहिंजो हेॾो वॾो मर्तबो आहे, इहे सभई चए थो छा आहिनि, रंग नस्ल जूं सभु अॾायूं। जॾहिं हजतुल विदा वारो जेको ख़ुतबो ॾिनो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन में इन्हनि सभिनी शयुनि खे उन वक़्तु इन्हनि ॾे छॾियो वियो आहे। उहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे त उन ख़ुतबे में छा हुयो, जेको हजतुल विदा वारो ख़ुतबो हुयो, आहे जंग फसाद जो बाइस। हे जेके प्रचार आहे न, असां चऊं था त मां वॾो आहियां, हू घटि आहे, हिन जी ज़ात हेतिरी आहे, हू कमे, अल्लाह जे रसूल इन्हनि शयुनि खे अॼु खां 1450 साल पहिरियों ख़तमु करे चुको, पर असां अॼु बि उन में अटकिया पिया आहियूं।
त ही अरबिया, ही अजमिया, ही हुआ ठीक है। जंग जदल आहे जोधारी, इंसानन जो रतो आजारी। जंग जदल आहे जोधारी, इंसानन जो रतो आजारी। साड़ी दुनिया आहे सारी, नफ़रत जी प्रचार, बणायूं सुख जो को संसार। रंग नस्ल सब ढोंग अजाया, रंग नस्ल सब ढोंग अजाया, पेट पुखे ही सांग बणाया। गोरे में छा, कारे में छा, साॻियो आहे सतार, बणायूं सुख जो को संसार, बणायूं सुख जो को संसार। ये जो नज़्म है वो अब्दुल करीम गदाई जो है। बादल ठोड़ो, इन में तव्हां मूंखे ॿुधाईंदो त ही नज़्म आहे, गीत आहे या का ॿी सिन्फ़ आहे। प्यारा प्यारा बादल डोड़ो, मेघ मल्हारा बादल डोड़ो। प्यारा प्यारा बादल डोड़ो, मेघ मल्हारा बादल डोड़ो। ओ मतवारा बादल डोड़ो, पाणीअ वारा बादल डोड़ो। कारा कारा बादल डोड़ो। गुलशन है ना, हिन जेका नज़्म आहे, ही जेका शायरी आहे, इन शायरीअ में जेको शायर आहे उन बादलन खे मुखातिब थी करे चयो आहे त प्यारा प्यारा बादल डोड़ो, मेघ मल्हारा बादल डोड़ो। गुलशन जो माली घबरायो, खेतीअ जो वाली घबरायो। गुलशन जो माली घबरायो, खेतीअ जो वाली घबरायो। दाना ऐं सवाली घबरायो, अदना ऐं आली घबरायो। कारा कारा बादल डोड़ो। जॾहिं सभु कुझु बादल डोड़ंदा आहिनि, पखी जेको थींदो आहे, जेतिरा बि डोड़ंदा पिया, त इन्हनि सभिनी में माली जेको हूंदो गुलशन जो, उहो घबराइजंदो त गुल फुल जेके फुटिजी पिटी पिया आहिनि। खेतीअ जो वाली जेको खेत आहे, उन को संभालींदड़ आहे, उहो बि घबराइजंदो त ही कहिड़ा जेको आहे ख़ूबसूरत जेको आहे सो गुल फुल ज़मीन ते खिंडी पिया आहिनि। दाना ऐं सवाली घबरायो, अदना ऐं आली घबरायो। जेके बि आहिनि, अदना आहे, आली आहे, दाना आहे, सवाली आहे, उन्हनि सभिनी खे जेको आहे सो घबराए छॾियो। जॾहिं बादल टोड़ो, बिजली चमके चम चम चम, पानी बरसे रंझिम रंझ। थिए चौधारी छम छम छम, रंग जी रंग नए में आलम। कारा कारा बादल टोड़ो, घोर घटा छाई कारी, मस्ती में झूमी हर टारी। फर्श जमीन ते थे गुलकारी, खास खुशी डोड़े चौधारी। कारा कारा बादल टोड़ो। साल पुजाणा सावण आयो, भाग्यन जो अज भाग भिड़ायो। साल पुजाणा सावण आयो, भाग्यन जो अज भाग भिड़ायो। हर को बार खुशी झूमायो, सुर में दुखायल सावण गायो। कारा कारा बादल टोड़ो। ई जेके हाणे हिन शायरी जो मक़सद हिते सिर्फ़ इहो आहे त ॿारनि खे अहिड़े नमूने सुर सां, लय सां शेर के समझाइण, शेर के पढ़ाइण ऐं शेर जी जेको आहे सो अंदरूनी माना समझाइण त कहिड़े नमूने सां शेर अचे थो ऐं शेर में कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि खे जेको आहे सो वाज़िह कयो वियो आहे। ही हूंदराज तुखाइल जो शेर आहे। सिर्फ़ मां ॿुधाईंदो, असां जॾहिं लोक कहाणियूं पढ़ियूंसीं पे, उन लोक कहाणियुनि में असां चयोसीं त हिकु ॻाल्हि बि हूंदी आहे, असल में ॻाल्हि असां पढ़ी आयासीं, उन में कहिड़ा कहिड़ा शयूं ईंदियूं आहिनि, असां अॼु उन्हनि खे ॾिसूं था। हीअ लोक आखाणी आहे जेका असांजे साम्हूं आहे। हाणे इन लोक आखाणी खे नज़्म में लिखियो वियो आहे, शाइरीअ में लिखियो वियो आहे, उन शाइरीअ जे अंदाज़ में लिखियो वियो आहे। अचो त हाणे असां इन शाइरीअ खे पढ़ूं था। शहनशाह हिकिड़ो हो खुश मिजाज, कचहरीअ में पहिरे हू वेठो हो ताज। शहनशाह हिकिड़ो हो खुश मिजाज, कचहरीअ में पहिरे हू वेठो हो ताज। अची मस्खरो उत सलामी थियो, मस्खरो माना मश्किरो। शहनशाह तंहिंखे तॾहिं हीअं चयो, मियां मस्करा तोखे ॾियां थो इनाम, मियां मस्करा तोखे ॾियां थो इनाम, मगर यादि रखजांइ मुंहिंजो इनाम। मियां मशवरा तोखे ॾियां थो इनाम, मगर यादि रखजांइ मुंहिंजो इनाम। नज़्म खे गौर सां ॿुधिजो, मां इन में जा सवाल थी सघनि था, ठीकु है। ॾिसी पाण खां अकुल में बि को बि घटि, ॾिसी पाण खां अकुल में को बि घटि, ॾिजां चीज़ मुंहिंजी तहीं खे न झटि। शहनशाह तंहिंखे ॾिनी पोइ लठ, शहनशाह तंहिंखे ॾिनी पोइ लठ, वठी मस्खरे कई सलामनि जी सठ। हिकी ॾींहुं शहनशाह बीमार थियो, हिके ॾींहुं शहनशाह बीमार थियो, पुछण मस्खरो तंहिं उमालक वियो। चयो शाह तंहिंखे वञा थो सफ़र, चयो शाह तंहिंखे वञा थो सफ़र, दुआ का पछाड़ीअ में मूंखे तूं कर।
पुछो मस्खरे उते बुधी हथ तॾहिं, पुछो मस्खरे उते ॿधी हथ तॾहिं, शहनशाह जी मोट थींदी कॾहिं। चयो शाह वञा थो परे खां परे, चयो शाह वञा थो परे खां परे, वरियो कोन ॼाणा न को वरे, वरियो कोन ॼाणा न को वरे। पुछियो मस्खरे पोइ ॿधी हथ ॿई, सफ़र जी तयारी तव्हां छा कई, सफ़र जी तयारी तव्हां छा कई। चयो शाह सफ़र लाइ नाहियां तयार, कंदो मां फशल मूंखे परवरदिगार। चयो मस्खरे ही अजब आ बयान, अकुल अकुल अॼु अवां जो सॼो थियो बयान। चयो शाह सफ़र लाइ नाहियां तयार, कंदो मां फशल मूंखे परवरदिगार। चयो मस्खरे ही अजब आ बयान, अकुल अॼु अवां जो सॼो थियो बयान। वञे जो सफ़र ते नथो थिए तयार, वञे जो सफ़र ते नथो थी तयार, अकुल जो उन्हीअ वटि चइबो डुकार, अकुल जो उन्हीअ वटि चइबो डुकार। वठो लठ पंहिंजी न घुर्जे मूंखे, अवां जी अमानत अवां खे हुजे। भेरूमल मेहरचंद आडवाणी गरीब संदसि तख़ल्लुस। हाणे हिन नज़म मां जेका ॻाल्हि हुई, आखाणी हुई, इन आखाणी मां असांखे कहिड़ी नसीहत मिले थी, इन नसीहत खे समराइज़ करे मुख़्तसिरन अवां खे ॿुधायो। ठीकु आहे, त मां वरी मोटी अचे मां ॿुधायां थो। जेॾो ज़ाहिर सादो आहीं, ॿी नज़म आहे, जेॾो ज़ाहिर सादो आहीं, एॾो अंदर उजरो आहीं, पोरे जो तूं पुतलो आहीं, ही मञल आ हारी पोरियत तुंहिंजी इज़त क़ौम जी इज़त। जेॾो ज़ाहिर सादो आहीं, एॾो अंदर उजरो आहीं, पोरे जे तूं पुतलो आहीं, ही मञल आ हारी पोरियत तुंहिंजी इज़त क़ौम जी इज़त। इन में शाइर जेको आहे उहो पोरियत जी, उहो जेको पोरियो कंदड़ आहे, उन पोरिय जी अज़मत खे, उनजी इज़त खे, क़ौम जी इज़त सम्झे थो ऐं उनखे जेको साराहे थो। इन करे चए थो जेॾो ज़ाहिर सादो आहे, एॾो अंदर उजरो आहे। जेॾो ज़ाहिर जो तूं सादो आहीं, एॾो ई अंदर जो तूं उजरो आहीं, माना साफ़ सुथरो आहीं। पोरिय जो तूं पुतलो आहीं, जेको पोरियो करे थो उन जो तूं पुतलो आहीं। पंहिंजे तन ते फाटल पाहीं, पंहिंजे तन ते फाटल पाहीं, ख़ुशहालनि खे पट पहिराहीं। पंहिंजे तन ते फाटल पाहीं, ख़ुशहालनि खे पट पहिराहीं, पाण अधूरो खाधो खाईं, दुनिया वारा ढव ते ठाहीं। पाण अधूरो खाधो खाईं, दुनिया वारा ढव ते ठाहीं, तुंहिंजे घर में पोइ बि गुरबत, तुंहिंजी गुरबत क़ौम जी गुरबत, तुंहिंजी गुरबत क़ौम जी गुरबत। इन शाइरी ने असांखे जेको आहे सो न्यापो मिले थो, जेका ॻाल्हि मिले थी, उहा ॻाल्हि इहा आहे त शाइर कहिड़े नमूने सां उन हारीअ जी अज़मत खे ऐं उनजी पीड़ाउनि खे ऐं उनजी जेको आहे सो दर्दनि खे ऐं उनजे अंदर जो जेको मन आहे, उन पीड़ियल मन खे कीअं थो ज़ाहिर करे ऐं असांजे समाज जे रवैयनि खे कीअं थो ज़ाहिर करे, असां इहे शयूं ॾिसी सघूं था हिते। पंहिंजे तन ते फाटल पाहीं, ख़ुशहालनि खे पट पहिराहीं, पंहिंजे तन ते फाटल पाहीं, ख़ुशहालनि खे पट पहिराहीं, पाण अधूरो खाधो खाईं, दुनिया वारा ढव ते ठाहीं। पाण अधूरो खाधो खाईं, दुनिया वारा ढव ते ठाहीं, तुंहिंजे घर में पोइ बि गुरबत, तुंहिंजी गुरबत क़ौम जी गुरबत, तुंहिंजी गुरबत क़ौम जी गुरबत। इहा असांजी पंहिंजी गुरबत आहे। जेको हारी, जेको सॼो ॾींहुं पंहिंजो कमु करे, कुड़मी जेको बनियुनि में करे थो, पर उन में आख़िर में पाछी उन खे कुझु बि न मिलंदो आहे। हा, केतिरा ई एतिरा अहिड़ा हारी आहिनि जेके ॿियनि वेलनि जी मानी जे लाइ बि सिकंदा रहंदा आहिनि त ईंदड़ साल वरी जॾहिं लहंदो त असांखे कुझु मिलंदो, विच में कुझु कोन मिलंदो आहे। सरवत मेमण असांखे मैसेज कयो आहे त अल्लाह के पास जाने से पहले उसकी तैयारी करनी चाहिए, यानी कि आख़िरी सफ़र ते वञण खां पहिरियों पंहिंजो समर साथ हुअणु घुरिजे। समर साथ छा आहे? समर इहो आहे त असांजा एमाल जेके आहिनि उहे बहितर भला सुठा, एमाल भला कीअं थींदा? एमाल ईअं रहंदा त जेका असां ख़िदमत कयूं था, असां पंहिंजी रैयत जी, असां पंहिंजे माण्हुनि जी, असांजा इख़लाक़ जेको आहे उहो बहितर खां बहितर हुजणु घुरिजे। हारी हिम्मत वारो आहीं, दुर्त ॾकर सां सीनो साहीं, काहीं पोखी लाहीं डाहीं, काहीं पोखी लाहीं
गाही झंग सवारी जन्नत ठाही, रंग रचाए तुंहिंजी मेहनत क़ौम जी मेहनत। शायर इन शायरी में हारे जी मेहनत के, हारे जी अज़मत के ऐं हारे जे कमन के जेको आहे साराहियो आहे ऐं उन खे जेको उन जी तारीफ़ कई आहे। रोशना बेहरा मुरगड़ी हम जबरदस्त। रोशना बेहरा बेहतरीन ॾाढा ही आखिरी आहे हिन खां पोइ, जेकी तोखे जाहिल रखंदा, जेकी तोखे जाहिल रखंदा कंद उहो पोइ कहिड़ो खणंदा, जेकी तोखे जाहिल रखंदा कंद उहो पोइ कहिड़ो खणंदा, ॻोठ ॻोठ स्कूल बि ठहंदा, तुंहिंजा नंढड़ा बचड़ा पढ़ंदा। जेको कंहिंजी मेहनत सां, उन हारी जी मेहनत सां, उन नारी जी मेहनत सां, उन पोरियो जी मेहनत सां, उहो जॾहिं पोइ हारी नारी पोरियो मेहनत कनि था, उन्हनि जी मेहनत सां ई चए थो, जेके तोखे जाहिल रखंदा कंद उहो पोइ कहिड़ा खणंदा, ॻोठ ॻोठ स्कूल बि ठहंदा, तुंहिंजा नंढड़ा बचड़ा पढ़ंदा। इल्म त आहे तुंहिंजी दौलत क़ौम जी दौलत। ऐं इल्म त जेका आहे उहा सिर्फ़ के हिक ॼणे जी न, पर सभिनी जी दौलत हूंदी आहे, सभिनी जी मीरास हूंदी आहे, सभिनी जी करियर हूंदी आहे। छाकाणि त इल्म जेको आहे उहो विराइण सां वधंदो आहे। इन ते ईमान रखणु घुरिजे। जेकॾहिं मूं वटि कुझु आहे त मूंखे त ॾियणु घुरिजे, जेकर तव्हां वटि कुझु आहे त ॿियनि खे ॾियणु घुरिजे। छाकाणि त इल्म चोरी कोन थी सघंदो आहे, उहो वधी वेंदो आहे। ठीकु आहे, इहो ई सबबु आहे जो अॼु ताईं इल्म वारियूं ॻाल्हियूं, आलिमनि वारियूं ॻाल्हियूं असां ताईं पहुचंदियूं रहंदियूं, जाहिल वारी का ॻाल्हि कोन पुॼंदी आहे। तुंहिंजे हक़ लाइ उथणो पवंदो, तुंहिंजे हक़ लाइ उथणो पवंदो, तुंहिंजो सभु कुझु वठणो पवंदो, देश लाइ सभु कुझु सहणो पवंदो, मुर्की जरकी जीअणो पवंदो, महिनत महिनत हिम्मत हिम्मत, तुंहिंजी महिनत क़ौम जी हिम्मत। शायर केरु आहे इन नज़्म जो? अवां मूंखे उन शायर जो सिर्फ़ु नालो ॿुधाईंदा। ॾाढाणो ही ॾेह असांजो, ॾाढाणो ही ॾेह असांजो, सोभारो साणेह असांजो, सुबुह उन्हीअ जो सुहिणो 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 ऐं मन मोहणो, शाम उन्हीअ जी प्यारी प्यारी सुहिणनि रंगनि रूपनि वारी। सुबुह उन्हीअ जो सुहिणो 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 ऐं मन मोहणो, शाम उन्हीअ जी प्यारी प्यारी सुहिणनि रंगनि रूपनि वारी। ॾाढाणो ही ॾेह असांजो, सोभारो साणेह असांजो। एॾो त ख़ूबसूरत, एॾो त मुतरन्नम, एॾो त सोलो, एॾो त आसान ऐं एतिरा त सरल लफ़्ज़ लिखियल आहिनि जो इन्हनि खे जेको आहे सो असांखे खोले बयान करण जेतिरा बि लफ़्ज़ कोन्हनि के। छाकाणि त इहे सुहिणा लफ़्ज़, सादा लफ़्ज़ जेके असांखे असांजे मन ते लही अचनि था, इन्हनि शाइरनि जो कमाल आहे जो इहे शाइरी कनि था। राति उन्हीअ जी चंड सितारा, रात इन्हीअ जी चंड सितारा, नूरी उन जा सभु नज़ारा, रात उन्हीअ जी चंड सितारा, नूरी उन जा सभु नज़ारा, जबल उन्हीअ जा ऊचा आहिनि, ॻाट खयो ॾिस बीठा आहिनि। मूंखे तस्वीर कान मिली जबलनि जी, त मां ॾेखारियां थो जल्दी जल्दी में ठाहिण में। रात उन्हीअ जी चंड सितारा, नूरी उन जा सभु नज़ारा, जबल उन्हीअ जा ऊचा आहिनि, ॻाट खयो ॾिस बीठा आहिनि। दरिया वहंदा वहंदा आया, दरिया वहंदा वहंदा आया, हेठि जबल तां लहंदा आया, चांदीअ जहिड़ो जिन जो पाणी, जंहिंखां धरतीअ सावक माणी। हाणे जेकॾहिं मां इनखे वाज़ह कयां त असां जेको तव्हांखे पूरो लेक्चर हो असांजो, उन में जॾहिं असां रनीकोट जो मज़ारो जिते उते पहाड़नि जा जबलनि जा तव्हांखे नज़ारो त करायो हुयो, पर उन सां गॾो गॾु चश्मनि जो बि ऐं अच्छे उजरे जरकंदड़ पाणीअ जो बि तव्हांखे असां नज़ारो करायो होसीं। तव्हां सवालनि जो जवाब ॾींदा था। रोशनी दाल चए थी शाइर उस्ताद बुखारी आहे, ऐं प्यारे लाल भीड़ चए थो उस्ताद बुखारी आहे, मेमूना ज़ारा चए थी उस्ताद बुखारी आहे, मोहम्मद असलम चए थो उस्ताद बुखारी आहे, रोशना बहराम चए थी त उस्ताद बुखारी आहे। बेहतरीन, जबरदस्त, उस्ताद बुखारी आहे। मिट्टी उनजी सोनी आहे, मिट्टी उनजी सोनी आहे, हारी उनते हर थो काहे, सोना सोना संग उपाए, खांभाणीअ सां झार उॾाए, खांभाणीअ सां जेको झार उॾाए ॿिए जेको खांभाणी हथ में हूंदी आहे, जॾहिं फसल पचण लाइ तयारु हूंदो आहे पाईंदो आहे, त ओॾी महिल हथ में कुझु खणी फिराईंदा रहंदा आहिनि, त जीअं को पखी उते बीही करे फसल खे ख़राब न करे। मिट्टी उनजी सोनी आहे, हारी उनते हर थो काहे, सोना सोना संग उपाए, खांभाणीअ सां झार उॾाए। मिल में ॾिस मज़दूर अचनि था, पंहिंजे वतन लाइ पोरियो कनि था,
मिल में ॾिस मज़दूर अचनि था पंहिंजे वतन लाइ पोरियो कनि था, सम्झ इहो ई दर्स ॾियनि था। महिनत सां ई रंग अचनि था। महिनत 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 में ई आहे अज़मत। अचो पढ़ण ते ध्यानु लॻायूं, पंहिंजे वतन जो मान वधाए। शाइरीअ जो कहिड़ो क़िस्म इस्तेमालु थियो आहे, अव्हां मूंखे ॿुधाईंदो, ऐं इन शाइर जो नालो छा आहे, इहो बि अव्हां मूंखे ॿुधाईंदो। अव्हां वटि सिर्फ़ ऐं सिर्फ़ 5 मिंट आहिनि। इन 5 मिंटनि में अंदरि अंदरि अव्हां मूंखे ॿुधाईंदव लफ़्ज़नि जूं मानाऊं। बिदअत जी माना छा आहे, रूनमाईअ जी माना छा आहे, मज़हर जी माना छा आहे, ज़ौक़ जी माना छा आहे, ज़ीनत जी माना छा आहे। ठीकु आहे। उन खां पोइ अव्हां मूंखे ॿुधाईंदव हमद ऐं नात में कहिड़ो फ़र्क़ु आहे। सिराई ऐं रूनमाई हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि। अव्हां हिन नात मां ॿिया हम आवाज़ लफ़्ज़ चूंडे लिखो। नात जो असां पहिरियों पढ़ी आयासीं, असां उन नात जो। ठीकु आहे। हाणे असां उन ते तव्हांजे साम्हूं आहे या स्क्रीन, इन स्क्रीन ते तव्हां सवाल लिखी सघो था ऐं असांखे ॿुधाए सघो था त इन जा जवाब छा थींदा। मिदहत, रूनमाई, मुज़हर, ज़ौक़, ज़ीनत, इहे जेके आहिनि अव्हां जे लाइ लफ़्ज़ आहिनि ऐं अव्हां असांखे जूं मानाऊं ॿुधाईंदव। ठीकु आहे। तव्हांजा कमेंट्स अचण शुरू थी विया आहिनि, माशाअल्लाह ज़बरदस्त। प्यारेलाल खां पोइ मोहम्मद असलम खां शुरू कयूं था। असां चयो उस्ताद बुखारी, रोशना बहराम चवे थी त उस्ताद बुखारी, उन खां पोइ मोहम्मद असलम चए थो इमदाद हुसैनी, प्यारेलाल चए थो इमदाद हुसैनी। ज़बरदस्त, बहितरीन। मिदहत जी माना छा आहे, मेमूना ज़ारा सर हमद में अल्लाह जी तारीफ़ कई वेंदी आहे ऐं नात में नबी पाक जी तारीफ़ कई वेंदी आहे। बहितरीन, ज़बरदस्त। रोशनी दाल चए थी शाइर इमदाद हुसैनी आहे। बिल्कुलु आख़िरी जेको नज़्म पढ़ियोसीं उन जो शाइर जेको आहे इमदाद हुसैनी आहे। बहितरीन बहितरीन। मिदहत लफ़्ज़ जी माना छा आहे, रूनमाई लफ़्ज़ जी माना छा आहे, मज़हर लफ़्ज़ जी माना छा आहे, ज़ौक़ लफ़्ज़ जी माना छा आहे, ज़ीनत लफ़्ज़ जी माना छा आहे, अव्हां ॿुधाईंदो मूंखे हिते। ठीकु आहे। जेसिताईं मां हिते पेन कढी वठां असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। मिदहत लफ़्ज़ जी माना छा आहे, मिदहत लफ़्ज़ जी ज़ीनत माना ख़ूबसूरती। ठीकु आहे। ज़ीनत माना अव्हां कंहिं ॿुधायो मूंखे ज़ीनत जी माना ॿुधाई आहे, मेमूना ज़ारा ॿुधाई आहे ख़ूबसूरती। ख़ूबसूरती, ख़ूबसूरती। मेमूना ॿुधायो असांखे ज़ीनत जी माना ख़ूबसूरती। ज़बरदस्त। ज़ौक़ जी माना आहे शौक़ या चाहत। मुजाहिद अली खाकी सां ॿुधायो त ज़ौक़ माना शौक़। ठीकु आहे। ज़ौक़ जी माना आहे शौक़। मज़हर, उन खां पोइ असांजी रोशनी डाल दी हमद में अल्लाह ताला जी तारीफ़। ज़बरदस्त, बहितरीन। मज़हर जी माना आहे ज़ाहिर, चिट्टो। असांखे कंहिं ॿुधायो आहे सैयदा नूरिया फातिमा चए थी मज़हर जी माना आहे ज़ाहिर, मज़हर जी माना आहे ज़ाहिर। बहितरीन बहितरीन। अव्हां असां लिखी छॾीसीं। एहसान मंगल चए थो पोइट इमदाद हुसैनी आहे। बहितरीन, ज़बरदस्त। ज़ौक़, मोहम्मद असलम चए थो ज़ौक़ माना शौक़। बहितरीन। ज़ुबैर खोसो चए थो ज़ीनत माना ख़ूबसूरती। सर बिल्कुलु ज़बरदस्त, असां माना लिखी चुका आहियूं। सैयदा नूरिया फातिमा, ज़ीनत माना सिंगार। बिल्कुलु सिंगार थींदो, ख़ूबसूरती थींदो। मिदहत जी माना छा आहे, रूनमाई जी माना छा आहे, अव्हां ॿुधाईंदा मूंखे। रूनमाई जी माना छा आहे उहा ॿुधाईंदा ऐं मिदहत जी माना बाक़ी ॿुधाईंदा। या मां लिखां। मोहम्मद तैयब चए थो सर हमद में अल्लाह जी तारीफ़ ऐं नात में नबी करीम तारीफ़। बिल्कुलु। रूनमाई माना आहे ज़ाहिर करण, ॾेखारण। ज़ाहिर करण या ॾेखारण, ज़ाहिर करण या ॾेखारी। ठीकु आहे। मिदहत माना तारीफ़, साराह। ठीकु आहे। मिदहत जी माना आहे साराह या तारीफ़। सिराई ऐं रूनमाई हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि। अव्हां
इन नात मां ॿिया हम आवाज़ लफ़्ज़ चूंड लिखो। मिदहत मीन्स साराह। सैयदा नूरिया फातिमा चवे थी मिदहत माना साराह। बिल्कुलु ज़बरदस्त, अवां जो जवाब बिल्कुलु दुरुस्त आहे। हाणे असां इन ॾिसूं था जेके नात में ॿिया जेके हम काफ़िया लफ़्ज़ आहिनि उहे हाणे असां हिते लिखूं था वर्जाए करे। सिराई ऐं रूनमाई। खुदा सल्ली अला बार बार, ठीक है। जीनत कीमत, ये जेके आहिनि इहे हम काफ़िया आहिनि जेके असांखे इन्हनि में मिलनि था पिया। मोहम्मद तैयब चए थो सैयदा नूरिया मिदहत सारा। ज़बरदस्त। बेहतरीन। असां कयूं था हाणे ॿी स्लाइड ते। ॿी स्लाइड असांजी आहे कुझु हिन रीति। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। बहार जो, गुल जो, शब जो, सवाब जो, ग़रीब जो, जवानी जो, ऐं उन खां पोइ लफ़्ज़नि जा वाहिद ऐं जमा ठाहियो। ठीकु आहे। असां हिते जेकर ईंदासीं त पहिरियों असां हिनखे लिखंदासीं, उन खां पोइ हुते वेंदासीं। तव्हां वटि 2 मिंट आहिनि इन जा। बहार ॿुधायो असांखे बहार जो ज़िद छा थींदो, गुल जो ज़िद छा थींदो, शब जो ज़िद छा थींदो, सवाब जो ज़िद छा थींदो, ग़रीब जो ज़िद छा थींदो, जवानी जो ज़िद छा थींदो। बहार जो ज़िद ज़बरदस्त। आशा शाह किया। जुबैर खुसो गरीब जो अमीर। मेमुना ज़ारा बहार जो माना बहार माना दुख, बहार माना खिज़ा। सवाब जो गुनाह, बहार जो खिज़ा सरवत मेमण। सैयदा नूरिया फातिमा गरीब जो अमीर। सवेरा हयाम सरव, ठीक है। खिज़ा सरव। एहसन मंगणे जो, एहसन मंगरियो, एहसन मंगरियो, माजरत एहसन मंगरियो। बहार जो सर सिर्फ खिज़ा या सरव। मुजाहिद अली खाकी चए तो बहार जो सरव, गुल जो कंडा ऐं शब जो रात। शब माना न खपे, शब जी माना अॻे रात आहे न। मोहम्मद असलम लिखिया आहिनि बहार जो उन्हारो, सवाब जो ॾोह, ग़रीब जो अमीर, जवानीअ जो गुण। ठीकु आहे। हाणे असां लिखूं था तव्हां साम्हूं आहिनि बहार जो खिज़ा या सरव, ठीक है। गुल जो कंडा ज़िद, शब जो ॾींहुं, ॾींहुं रात ॿुधो आहे न, ठीक है। ये हिकिड़ा थिया। उन खां पोइ आहे सवाब जो गुनाह, ग़रीब जो अमीर, जवानीअ जो पीरी। ये लफ़्ज़ आहिनि जेके जवाब में खां सरवत मेमण, सवाब जो गुनाह, सरवत मेमण, ग़रीब जो अमीर, मुजाहिद लिखा की पारो पारा, प्यारो प्यारो। ठीक है, ठीक है। लफ़्ज़नि जा वाहिद ऐं जमा ठाहियो। हाणे असां ठाहियूं था लफ़्ज़नि जा वाहिद ऐं जमा। ठीक है। ही असां क्लियर था कयूं। हाणे चऊं था लफ़्ज़नि जा वाहिद ऐं जमा। प्यारो जो छा थींदो, निशानियों जो वाहिद छा थींदो, बहार जो जमा छा थींदो,
कुर्बानियों जो वाहिद छा थींदो खट जो वाहिद जमा छा थींदो अखियों जो जमा छा थींदो शब जो ॾींहुं कीअं सर ईअं मूंखे नथो लॻे शब जी माना छा आहे शब जी माना है रात शब रोज़ ठीक है शब माना रात हाणे रात जो ज़िद छा थींदो हा पाण ॿुधाए छॾियो असां चऊं था प्यारो जो प्यारा सॉरी मतलब इन क्यों असां हिनखे हिकिड़े भाषा कयूं था पहिरियों असां विच में लाइन ॾियूं था हितां वाहिद लिखूं था ऐं हितां जमा लिखूं था प्यारो वाहिद आहे निशानियूं बहार वाहिद आहे कुर्बानियूं खट वाहिद आहे ठीक है ये वाहिद लफ्ज़ आहिनि असां इन्हनि जा कयूं था प्यारो जो प्यारा ऐं बहार बहारूं खट जो खटूं ठीक है ये जेके सम्झो प्यारो बहार ऐं खट टे लफ़्ज़ असांखे वाहिद मिलियल हुया असां इन्हनि जा जमा ठाहियासीं हाणे असां जेके जमा आहिनि उन्हनि जा वाहिद था ठाहियूं निशानियूं जमा आहे कुर्बानियूं जमा आहे ऐं अखियूं जमा आहे निशानियूं जो निशानी कुर्बानियों जो कुर्बानी अखियों जो अख ठीक है प्यारे लाल खट जो खटूं जबरदस्त एहसन मंगरियो प्यार प्यारो जो प्यारा प्यारे लाल वीर खट जो खटूं सरवत मेमण प्यारा निशानी बहारों कुर्बान खटूं जबरदस्त बेहतरीन अवां सभिनी जा जेको बेहतरीन नमूने सां तव्हां असां सां पार्टिसिपेट कयो ऐं जवाब ॾिना मज़ो आयो ॾाढो असां अॻिते हलूं था ॾिसूं था का मश्क आहे त असां उनखे मुकमल करण जी कोशिशि कयूं था ख़त्म थी वियो अॼोको मौज़ू असांजो इस ताईं हुयो इंशाल्लाह सुभाणे मां तव्हां सां गॾु हिकु ॿिए मौज़ू सां गॾु हूंदुसि अल्लाह हाफ़िज़